इस्लामाबाद जी एहतसाब अदालत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में मुबीना तौर घोबिन के रेफरेंस में पीपुल्स पार्टी के अगवान फरज़ाना राजा के इश्तिहारी करार ॾींदे गिरफ़्तारी वारंट जारी कया। एहतसाब अदालत के जज असकर अली लागी तो गैर हाज़िरी ते पीपुल्स पार्टी की अगवानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की अॻूणी चेयरपर्सन फरज़ाना राजा जा दायमी गिरफ़्तारी वारंट भी जारी कया। अदालत के जज हिदायत कई तो फरज़ाना राजा जो सुञाणप कार्ड ब्लॉक कयो वञे ऐं संदसि नालो ECL में शामिल कयो वञे। अदालत फरज़ाना राजा सां शरीक जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लाइ 14 जून की तारीख़ मुक़रर करे छॾी। जवाबदारनि के वकील अदालत खां पुछो त पहिरियां ॿुधायो वञे त इहो हतमी रेफरेंस आहे या अबूरी, छो त अबूरी रेफरेंस ते फ़र्द जुर्म लागू नाहे थींदो। अदालत चयो त सुप्रीम कोर्ट मुताबिक़ चार्ज के कंहिं भी मरहले ते ख़त्म नथो करे सघिजे। एहतसाब अदालत ईंदड़ ॿुधणी ते नैब जे जांच ऑफिसर खे भी तलब करे वरितो।